मलिर एक्सप्रेस वे आबादगार ज़मींदार मुतासरीन कमेटी की जानिब सां हिकु ज़बरदस्त मीटिंग थी, जंहिंमें मलिर जा तमामु घणा वासी इन मीटिंग में शामिल थिया ऐं इहा असांजे लाइ तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। अॼु जी इन मीटिंग में अॼु काफ़ी लाइ अमल तयारु थिया आहिनि, जंहिंमें हिकु लाइ अमल इहो बि तय थी चुको आहे त असीं जुमे जे ॾींहुं 3 वॻे 15 अक्टूबर 2021 ते हिकु ज़बरदस्त मुज़ाहिरो पेश कंदासीं। इहो मुज़ाहिरो या रैली मेमणगोट बाज़ार खां वठी पाकिस्तान होटल ताईं इहो मुज़ाहिरो बाक़ाइदा थींदो, जंहिंमें असीं मलिर जे तमामु मुतासरीन, तमामु सियासी समाजी माण्हू ऐं जेके ॿार, जेके दोस्त, जेके इन मलिर जे एक्सप्रेस वे में मुतासरीन न आहिनि, उहे बि इन मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झनि। छो जो अॼु असांजे घर में बाहि लॻी आहे, इहा अॻु जे बाहि भड़की वई, वधी वई, त उहा बाहि अव्हांजे घर में बि लॻी सघे थी। त इहे हर मलिर जो बाशिंदो, हर वासी इन मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झे ऐं असांजे इन मुज़ाहिरे में, असांजे इन रैलीअ में असांजो भरपूर साथ ॾियनि। शुक्रिया, महिरबानी।